ठिकराठे वेझो महर माइनर के आड़ी छवटा बासर बंद करे छडियो आहे। पानी बंद थियण सबब फसल तबाह थियण लगा आहिनि। आपाशी खाते इन हवाले सां को बि तहरुक नाहे वरितो। इहा अहम ख़बर आहे, नासरमा सां शेयर कयूं पिया। ठिकराठे वेझो महर माइनर के आड़ी छवटा बासर बंद करे छडियो आहे। पानी बंद थियण सबब फसल तबाह थियण लगा आहिनि। आपाशी खाते इन हवाले सां को बि तहरुक नाहे वरितो। इहा अहम ख़बर नासरमा सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं त ठिकराठे वेझो महर माइनर के आड़ी छवटा बासर बंद करे छडियो आहे। इन हवाले सां नासरमा खे ॿुधायूं पिया, पानी बंद थियण सबब फसल तबाह थियण लगा आहिनि, जॾहिं त आपाशी खाते को बि तहरुक नाहे वरितो। अहम ख़बर जे हवाले सां नासरमा खे अपडेट कयूं पिया। ठिकराटे मां जिते नासरमा खे ॿुधाईंदा हलूं त महर माइनर के आड़ी छवटा बासर बंद करे छडियो आहे। पानी बंद थियण सबब फसल तबाह थियण लगा आहिनि, जॾहिं त इन हवाले सां आपाशी खाते को बि तहरुक नाहे वरितो। अहम ख़बर जे हवाले सां नासरमा खे ॿुधायूं पिया। ठिकराटे वेझो महर माइनर के आड़ी छवटा बासर बंद करे छडियो आहे। वधीक इन अहम ख़बर जे हवाले सां अव्हांखे इहो बि ॿुधाईंदा हलूं त पानी बंद थियण सबब फसल तबाह थियण लगा आहिनि। आपाशी खाते को बि तहरुक नाहे वरितो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नासरमा सां शेयर कयूं पिया। अपडेट कंदा हलूं। ठिकराठे वेझो महर माइनर के आड़ी छवटा बासर बंद करे छडियो आहे। पानी बंद थियण सबब फसल तबाह थियण लगा आहिनि। आपाशी खाते को बि तहरुक नाहे वरितो। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर खां। जी मजीद महर, छा तफ़सील आहिनि? महर माइनर के बासर बंद करे छडियो आहे। जी बिल्कुल, ये ठिकराटो महर माइनर है जैसी आरडी 6 वटा बासर महर बरादरी के जो महर बासर जमींदार है उन बुंदो हणी जो पुछड़ी जो पानी वेंदड़ हो उनके बंद करे पंहिंजा जेके फसल आहिनि उहो भराइण लॻो आहे। जॾहिं जेके पुछड़ी जा आबादगार आहिनि उन्हनि ॿुधायो त असां आपाशी अमले खे बर वक़्तु इतलाह त ॾिनो आहे, पर राति खां वठी हिन महिल ताईं को बि आपाशी अमले मंझां को बि अमलदार ज़ाहिर न थियो आहे। उन्हनि वधीक चयो त अञा 3 महीननि खां वठी जेको मुसलसल शॉर्टेज हुई पाणीअ जी, उनखे 2-3 ॾींहं ई न गुज़रिया जेको पाणी आयो मुबारकपुर माइनर ऐं लठ माइनर ऐं हिन में महर माइनर में। पर हीउ जेको आबादगार आहिनि मथियां जीअं उचीअर ऐं मुबारकपुर जी भर पासे जे इलाइक़े जा, उहे बासर जेके आहिनि पंहिंजी ज़ोर ते, ऐं ख़बर न आहे त आपाशी अमलो उन्हनि सां मिली भगत आहे या न, पर हू पंहिंजे ट्रैक्टरनि सां माना जेड़ी महिल बि हू अचे थो पानी उनखे बंदि करे पंहिंजूं ज़मीनूं भराईंदा ऐं पुछड़ी जा आबादगार ऐं उन्हनि जा फसल ईअं ई सुकल रहंदा, जॾहिं त उन्हनि जो चौपायो माल पिणु उन मरी रहियो आहे। जी वॾी महिरबानी।